अगर मासूमन के पकड़े लच्छू हणी वरी उन्हें वीडियो रिकॉर्डिंग करे माइटन के नाम मोकलियो तमा के केर पुगो ही ना है हाणे अचने दी रेंजर्स खबर पवंदई वडा धाड़ेल ते वेठा आयो रेंजर्स जे ऑपरेशन खां ड्रिजंदा धाड़ेल असां न अगु धाड़ेल हुआसीं न को हाणे भी धाड़ेल न हाणे धाड़ेल आहियूं न को पहिरियों भी धाड़ेल हुयासीं इन्ही जे करे रेंजर्स जे जो असांखे भउ खौफ़ खतरो कोन्हे असांखे वेतर खुशी वधी वई आहे जो रेंजर्स हिते ऑपरेशन कंदी माना त इंसाफ़ थींदो हर मज़लूम खे इंसाफ़ मिले हाणे दे न पुलिस के गारियूं त ख़बर पवंदी बागा ज़हन में एड़ो गंद भरियो पियो अथई मां कश्मीर ज़िले ऐं घोटकी ज़िले जी अवाम खे चवां थो त बाबा हाणे जेको SSP घोटकी मुनीर अहमद खोड़ो साहब आयो आहे इहो भलो ऑफिसर आहे सुठो आहे सो इन्ही जी हद में तव्हां ॾोह न कयो हाणे निकिरी वई न हवा त लॻो पियो हूंदो ऐं इम्तियाज़ चांडियो ही इम्तियाज़ चांडियो गोगड़ू वरी गारियूं मथां ही हूं सनू भला उन ॾींहुं सदमे में जेको कलाम ॻायो हुई निभागा ॾाढो वणियो पे वरी वो तो ॿुधाए भला दम ॾियण ते दम भाओ मुंहिंजी थी मुकलाणी अॼु मुंहिंजी थी मुकलाणी अली खे वञी चओ अदा बस सिघो थी तूं साणी हो अली खे वञी चओ अदा बस सिघो थी तूं साणी पंहिंजी हिन हालत खां पोइ भला निभागा ॿियनि दाड़ियुनि खे को मैसेज ॾींदे न ॾोह न कयो ऐं कुझु अमुन सां पंहिंजी ज़िंदगी गुज़ारियो इन्ही जे करे हिते पंहिंजे ॿिन्ही ज़िलनि में बदअमनी पैदा न कयो मां तव्हांखे इहो ई मैसेज ॾियण थो चाहियां रुगो हिकिड़ो भेरो गिरफ़्तार थी पोइ ॾिस आउं सॼे अमेरिका में मिठाइयूं थो विरायां तमामु बेहद मुंहिंजी जेको आहे मूंखे दिली ख़ुशी थी आहे पाक फ़ौज ज़िंदाबाद